अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो अॼु 149 जनम ॾींहुं मल्हायो पियो वञे। वॾे वज़ीर गवर्नर सिंध ऐं काबीना मेंबरनि जी मज़ार कायद ते हाज़िरी। मुल्क जे बानी खे खिराज अक़ीदत पेश। फातिहा ख़्वानी मज़ार ते गुल रखिया। मज़ार कायद ते गार्डन जी तब्दीली जी तक़रीब। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी जे कैडेट्स गार्ड्स जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। सलामी पेश। बाबाए क़ौम जे जनम दिहाड़े ते अॼु सॼे मुल्क में आम मोकल। सरकारी ऐं गैर सरकारी इदारनि में ख़ुसूसी तक़रीबूं। सदर ऐं वज़ीर आज़म पारां कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना खे भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त नौजवाननि कायदे आज़म जे नज़रिए ते हलणु घुरिजे। मुतहद थी हर मुश्किल खे मुंहुं ॾेई सघिजे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना बिना फ़र्क़ रवादारी इंसाफ़ जो दर्स ॾिनो। पाक फ़ौज ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस पारां बि कायदे आज़म खे खिराज अक़ीदत पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान जे दिफ़ा खे मज़बूत बणाए छॾियो आहे। फील्ड मार्शल जी क़यादत में भारत खे शिकस्त ॾिनी। एयर मार्शल जी क़यादत में भारत जा 7 जहाज़ किराया। मुल्क जे दिफ़ा लाइ सभिनीनि खे मुतहद थियणो पवंदो। इस्लामाबाद में क्रिसमस जी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त मुल्क जी तरक़ी में अक़लियतनि जो किरदारु साराह जोॻो आहे। मसई बिरादरी तालीम सिहत ऐं दिफ़ा समेत हर शोबे में ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम दुनिया खे ज़ुल्म ऐं जबर खां निजात ॾियारी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पाकिस्तान भारत जो गुरूर मिटी में मिलाए छॾियो। हिंदुस्तान जो वहम हो त हिन जा दुनिया सां सुठा लाॻापा आहिनि। जंग में शिकस्त खां पोइ भारत जे मनफ़ी प्रोपेगंडा बि ख़तम थी। मज़ार कायद ते हाज़िरी बाद गवर्नर सिंध ऐं काबीना मेंबरनि सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त PIA जी निजकारी मुस्बत क़दम आहे। असां सभिनीनि खे मुल्क जी बहितरी लाइ गॾु थियणो पवंदो। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जा असूल असांजी तरक़ी ऐं गवर्नेंस लाइ मसइले रहा आहिनि। मिरपुर ख़ास में ॿिनि धुरियुनि में जहिड़ो फायरिंग में वकील क़तल। सेटेलाइट टाउन थाणे जे हद में चौधरी ऐं लाशाई धुरियुनि में जहिड़ो थी पियो। हिक ॿिए मथां फायरिंग गोलियूं लॻण करे वकील चौधरी शहज़ाद मौक़े ते क़तल। वाक़े बाद धुरियुनि में छिकताण तेज़। ज़ाब्ते लाइ पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर। चक वेझो गुज़िरियल ॾींहुं गुम थियल नौजवान घुटा ॾे गोलियूं हणी क़तल। ॻोठ नज़रुद्दीन जागीराणी वासी रहीम बख़्श जागीराणी पुरस्कार नमूने लापता थियो हो। आंदलाणी ॻोठ जे कचे मां नौजवान जो तशद्दुद थियल ऐं गोलियूं लॻल लाश हथ वारसनि में कोहराम। अगड़ा वेझो मुबैना मुक़ाबिलो पारस बखराणी हमले जो जवाबदार मारिजी वियो। अगड़ा पुलिस पारां खैरपुर लालकाणो रोड ते ककर शाख भरिसां मुक़ाबले जी दावा। पुलिस जो चवणु आहे त फायरिंग जी ॾेवट में हिकु ॾोहारी मारिजी वियो ऐं ॿिया फरार थी विया। मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप शिकारपुर वासी बदनाम धाड़ियल करीम बख़्श शेख तौर थी आहे। जवाबदार DSP पारस बखराणी ऐं DSP ज़हूर अहमद सुमरो मथां हमले समेत संगीन ॾोहनि में मुलविस हो।